कोर्ट लाहौर से हटायल CCPO गुलाम महमूद डोगर जे बदलीअ वारो ऑर्डर मुअतल करे छॾियो। निगरान हुकूमत पारां पंजाब में कयल बदलियुनि वारो केस लार्जर बेंच हवाले। अदालत चयो त बदलियुनि ऐं मुक़ररिन जो इख्तियार रुगो इलेक्शन कमिश्नर वटि न पर इलेक्शन कमीशन वटि आहे। तलबी बावजूद चीफ इलेक्शन कमिश्नर अदालत में पेश न थियो। जस्टिस एजाजुल अहसन पुछो त चीफ इलेक्शन कमिश्नर छो पेश न थियो। सेक्रेटरी DCP ॿुधायो त चीफ इलेक्शन कमिश्नर जी तबियत ठीक न आहे। लाहौर हाई कोर्ट PTI जे 43 मेंबर्स पारां क़ौमी असम्बली स्पीकर जो इस्तीफ़ा मंज़ूर करण वारो नोटिफिकेशन मुअतल करण जी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत पारां स्पीकर ऐं ॿियनि खे नोटिस जारी। 7 मार्च ते जवाब तलब। दरख़्वास्त में इस्तीफ़ा मंज़ूर करण वारो क़दम चैलेंज कयो वियो आहे। कारकुननि खे जेल भरण लाइ चूंडण इमरान खान पाण ई कुए जी ॿिर में लिखियो वेठो आहे। कारकुननि खे समान पाक पहुचण जी आवाज़ ॾेई रहियो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त इमरान खान अदालत खे चवे पियो त बुज़ुर्ग शख़्स ज़ख़्मी आहियां पेश नथो थी सघां त साथी 3 ॾींहनि में जेल थोई रहिया आहिनि। सिंध पंजाब दंग ते पंजाब जे कोट सब्ज़ल पुलिस जो मुबैना मुक़ाबलो। 3 शकी ॾोहारी मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त ॻुझे इतला ते कार्रवाई कई। फायरिंग जी ॾे वठि दौरान 3 जवाबदार मारिजी विया। मारिजी वियल जवाबदारनि में मजीद उमरानी, अमीन अहमद नवाज़ उमरानी शामिल। लाश सादिकाबाद अस्पताल मुंतकिल। सिक्योरिटी फोर्सेस जो ॾखण वज़ीरिस्तान में ऑपरेशन। आपघाती बमबार मारिजी वियो। तर्जुमान मूजिब ॻुझे इतला ते सिपिनकी वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान आपघाती जैकेट फाटण सबब आपघाती बमबार रहमान महसूद उर्फ नेकर मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्द अफगानिस्तान खां पाकिस्तान आयो। लाहौर हाईकोर्ट जो अॻूणो जज मलिक क़यूम लाॾाणो करे वियो। मलिक क़यूम कुझु अरसे खां बीमार हो। मलिक क़यूम सुप्रीम कोर्ट बार जो सदर ऐं अटॉर्नी जनरल बि रहियो।